वाह वरी हम तुंहिंजी खंडर हिकिड़ा खाई ढोक न ॿिया आङुरियूं चटीन मता न मञी कमदार फंटर थोरो तो वांगुर अबरी आहे बाक़ी सॼो ॻोठ खाईंदो। अरे वरियाम इन खां पोइ तूं पाण हाणे भागोराम खे कोई आहे उन मां अलाए केतिरो गोश्त निकिरिया हुआ नी भागा। ॾिस मुंहिंजो भाउ आहे कोई मन माछी जो पाॾो कोन्हे जो कोई हिलाल कयां था। अरे कंहिंजे कोड़ी ॻाल्हि बा कयो वॾेरा तूं परेशान न थी गोराम तोखे कोन ताकूं असां इन फंडर जी था ॻाल्हि कयूं जेका तव्हां काज लाइ घुराई आहे। अच्छा अच्छा हीअ फंडर बाबा वॾे ख़र्च सां आई आहे। अरे बाबा तव्हां फंडर खे दसे वठो छा पिया कयो माण्हू अलाए तव्हांखां फंडर ई कान थी दसजे। अरे छिके वठ रसे के ईअं ईअं सोची कीने असांजी जवानी वई छिक छिक ये छिकिस तू भी छिक नडा तू भी छिक फंडर ही कांदी किरे वा काती तैयार करे वठड़े फंडर भजी न वने। हाजिर बा हाजिर काती तैयार आ एड़ी फंडर सगी दस गई कांदी